अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूअर्स खे कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि ज़िंदगी में छा कुझु थी रहियो आहे हफ़्तो गुज़रंदे गुज़रंदे कीअं इहे 5 ॾींहं तव्हां सां गुज़री वेंदा आहिनि यकीन कयो ख़बर कोन पवंदी आहे ऐं जॾहिं वरी 5 ॾींहुं ईंदो आहे त इन शइ जो अहसासु थींदो आहे त हाणे अञा ॿिया ॾींहं आहिनि जेके तव्हां सां मुलाक़ात किए बिना गुज़ारणा आहिनि ऐं पोइ वरी हिकु हफ़्ते जी हिकु नई शुरूआति हूंदी जेका असां इंशाअल्लाह कंदासीं ऐं अॻियां इंशाअल्लाह उन हफ़्ते खे बि उहो ई ख़ूबसूरती सां खणी हलंदासीं ज़िंदगी में हिकु शइ जेका मां एक्सपीरियंस कई आहे हमेशह ऐं जॾहिं बि उनजो जेको मवादु निकिरंदो आहे न मां ज़रूरु उन ते अमल कंदी आहियां हिकु नंढी शइ त ज़िंदगी में जेको कुझु तव्हांजी ज़िंदगी में थी रहियो आहे न जेको कुझु थी रहियो आहे शायदि उन मां मेजॉरिटी जेकी शयूं आहिनि उहे तव्हांजे कंट्रोल में न हूंदियूं आहिनि मेजॉरिटी उहे शयूं हूंदियूं आहिनि जेके कुदरत करे रही हूंदी आहे तव्हां उन्हनि खे स्टॉप नथा करे सघो तव्हां उन्हनि खे पॉज़ नथा करे सघो तव्हां उन्हनि जी टाइमिंग सेट नथा करे सघो फॉर एग्ज़ाम्पल सिज जो उभरणु सिज जो वञणु बारिश अचणु बारिश त ख़ैर आर्टिफिशियल बारिश सां कंट्रोल करे सघूं था हाणे बट ओरिजिनली जेका नेचर आहे तव्हां उन्हनि खे कंट्रोल नथा करे सघो ऐं उन नेचर जूं शयूं जॾहिं तव्हांजे अंदरि समाइजनि थियूं उनखे बि तव्हां केॾा नथा करे सघो फॉर एग्ज़ाम्पल योर हंगर योर नेचर कॉल ऐं उन सां गॾोगॾु योर स्लीप इहे उहे शयूं आहिनि जिन ते असां कोशिशि त ॾाढी कंदा आहियूं त असां पंहिंजे कंट्रोल करे वठूं काफ़िनि जॻहियुनि ते असां सप्लीमेंट्स जे थ्रू शायदि कामयाबु थी वेंदा आहियूं पर उन तरीक़े सां नेचुरली असां उनखे कंट्रोल न करे सघंदा आहियूं जॾहिं उहे कंट्रोल में न आहिनि मां कॾहिं कॾहिं इहो सोचींदी आहियां कॾहिं उहा तव्हांजे कंट्रोल मां निकिरी थी वञे शइ अॻियां छा कजे छा उनजे लाइ वेही परेशान थिजे या जिथे जेका शइ आहे उन शइ खे उते ई छॾे उन्हनि ई रियलिटीज़ में अॻियां हली उन शइ खे वधीक बहितर ठाहिजे आई गेस इहो वारो ऑप्शन वधीक सुठो आहे बजाए जो हिन जे जो तव्हां वेही ऐं सिर्फ़ु सोचो त भई ओहो हो हे थी वियो हाणे छा थींदो जेको थी वियो सो थी वियो अॻियां कदम वधायो अॻियां पॉसिबिलिटीज़ ॾिसो त जेको थियो आहे उन जे हूंदे वधीक बहितर शयुनि खे कीअं थो ठाहे सघिजे मां पंहिंजी ज़िंदगी में हमेशह इहे ई कयो आहे ऐं मां चाहियां थी त अगरि तव्हां मां केरु ईअं न कंदो आहे त ज़रूरु ईअं ट्राए करे ॾिसो यकीन कयो ज़िंदगी सुकून में गुज़रंदी ऐं ज़िंदगी ख़ुशी में गुज़रंदी त चलो जेको न थियो सो न थियो पर जेको थी रहियो आहे उहो त असां कोन छॾियो अच्छा जी प्रोग्राम जी तरफ़ अचूं था असां सां गॾु असांजे स्पॉन्सर्स जो साथ हूंदो आहे प्रोग्राम में जीअं तव्हां सभई ॼाणो था त हिन प्रोग्राम खे स्पॉन्सर कयो आहे डालडा कुकिंग ऑयल डालडा कुकिंग ऑयल जंहिंजे लाइ चयो वेंदो आहे जहां मामता वहां डालडा डालडा हिकु अहिड़ो ब्रांड आहे जेको गुज़िरियल 80 सालनि खां तव्हांजे ऐं असांजे घरनि में राज करे रहियो आहे असांजी मदर्स जे दिलि ते राज करे रहियो आहे डालडा कुकिंग ऑयल पंहिंजी इंटरनेशनल टेक्नोलॉजी सां हेल्दी कुकिंग सोल्यूशन तव्हांजे तमामु माण्हुनि जे घरनि में पहुचाए रहियो आहे हिकु ॿियो साथी आहे जेको असांजे प्रोग्राम में असां सां गॾु हूंदो आहे ऐं ही उहे आहिनि जेके उन्हनि तमामु माण्हू जेके पंहिंजे घर जो ख़्वाबु ॾिसंदा आहिनि स्पेसिफिकली जेके माण्हू हिन वक़्तु ही जेको दौरु हली रहियो आहे हिन में परेशानियुनि जो दौरु इकोनॉमिकल जेके क्राइसिस आहिनि उहे असां ॾिसी रहिया आहियूं हिन दौर में पंहिंजे घर जो ख़्वाबु या को कारोबार करिणो आहे त पंहिंजी शॉप जो ख़्वाबु ॾिसणु ॾाढो मुश्किल थी वियो आहे पर ही उहो ब्रांड आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जेको सिर्फ़ु 2 लखनि जी बुकिंग में ऐं 15,000 जी तक़रीबन महीनो तव्हांजी जेका किस्त आहे उन में तव्हांजे ख़्वाब खे साजिया करे थो GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स हिकु एतमाद जो नालो आहे जेको न सिर्फ़ु वादा न कंदो आहे बल्कि डिलीवर बि कंदो आहे इन सां गॾोगॾु हिकु ॿियो साथीअ सां गॾु हूंदो आहे सिंध लीगल एड सिंध लीगल एड हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जेको हिकु कॉल ते जेका कॉल फ्री ऑफ कॉस्ट आहे उन कॉल ते तव्हांखे ऐं मूंखे फ्री लीगल एडवाइज़िस हर वक़्तु ॾेई रहियो हूंदो आहे न सिर्फ़ु लीगल एडवाइज़िस बल्कि हिननि जो इहो दावो आहे त उहे माण्हू जेके लीगल सर्विसिस अक्सर असांजा माण्हू लीगल सर्विसिस खां भॼंदा आहिनि अफोर्ड नथा करे सघनि उन्हनि जे लाइ बि हीउ इदारो लीगल सर्विसिस बि प्रोवाइड कंदो आहे ऐं जेसिताईं उहो माण्हू उन सिचुएशन मां निकिरे नथो या तव्हांजो सुञाण वारो माण्हू आहे या तव्हांजो रिलेटिव आहे जंहिंजे लाइ तव्हां कॉल कई आहे उन्हनि जो जेसिताईं मसइलो हल नथा कनि मेक श्योर कंदा आहिनि त उन्हनि तमामु माण्हुनि जो न सिर्फ़ु असां ॻाल्हि ॿुधूं बल्कि मसइलो बि हल कयूं ही सिंध गवर्नमेंट ऐं हिकु प्राइवेट जेका पार्टनरशिप आहे
उहा आहे ही कॉल सेंटर जंहिं ते तव्हां ऐं मां कॉल करे कंहिं वक़्तु बि पंहिंजो मसइलो ॿुधाए सघूं था ऐं उनजो हल ऐं उनजो हल उहो बि लीगली उनजी एडवाइस असां वठी सघूं था। प्रोग्राम में असां सां गॾु असांजे साथियुनि जो साथ हूंदो आहे। प्रोग्राम में मां तव्हां सां गॾु हूंदी आहियां, पर गॾोगॾु मौसीक़ी जो बि साथ हूंदो आहे, जंहिं मौसीक़ी खे सजाइण जे लाइ असां सां गॾु हूंदा आहिनि हाशिम भाई। अस्सलाम वालेकुम हाशिम भाई, छा हाल आहे, कीअं हो, ख़ैरियत सां आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक, तबियत ठीकु आहे हाशिम भाई? बिल्कुल फिट फाट, ज़िंदगी कीअं आहे हाशिम भाई? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। किथे आहे, कीअं पई गुज़रे? बेहतरीन गुज़रे पई हिते ई पंहिंजे शहर में। इते ई पंहिंजे शहर में गुज़रे थी। अच्छा, ये वाकई में, अच्छा मां त जॾहिं ॻाल्हि कंदी आहियां न त वरी पंहिंजनि शहरनि में वरी मीरपुर बि अची वेंदो आहे, दादू बि अची वेंदो आहे, हैदराबाद बि, त मुंहिंजा सभई मूंखे लॻंदो सॼी सिंध मुंहिंजी पंहिंजी। हूअं त सिंध पंहिंजी आहे, पर मां उन्हनि ब्लेस्ड माण्हुनि में आहियां जिन जो हर कॉर्नर खां को न को रिश्तो ज़रूरु आहे। सो मां उन्हनि ब्लेस्ड माण्हुनि में आहियां। अच्छा, प्रोग्राम में महिमाननि जो साथ हूंदो आहे। अॼु पंहिंजे प्रोग्राम खे थोरो सो असां ईअं सजायो आहे जो कुझु मसइलनि ते अॼु ॻाल्हाए सघूं। असां हमेशह एंटरटेनमेंट ते त फोकस कंदा ई कंदा आहियूं, पर कुझु अहिड़ा मसइला बि ज़िंदगी जा हूंदा आहिनि जेके अगेन उहा ई मां ॻाल्हि कंदमि, जेके शायदि तव्हांजी कंट्रोल खां कॾहिं कॾहिं निकिरी वेंदा आहिनि। त उन्हनि मसइलनि खे हल करण जे लाइ असांखे अहिड़ियुनि पर्सनैलिटी जी ज़रूरत पवंदी आहे जिन खे असां डॉक्टर जो ख़िताबु ॾींदा आहियूं। जनाब पाण ENT स्पेशलिस्ट आहिनि। अॼु पंहिंजे प्रोग्राम में हिननि खां कुझु उन्हनि बीमारियुनि जे बारे में पुछंदासीं जेके ॾाढियूं कॉमनली असांखे थी रहियूं आहिनि ऐं रिपीटेडली थी रहियूं आहिनि, ऐं उन्हनि खां बचण जा हल बि पुछंदासीं। असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि डॉक्टर आफ्ताब अहमद मेमन साहब। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब, कीअं हो, ठीक हो, ख़ुशि हो, तबियत ठीकु आहे डॉक्टर साहब? ज़िंदगी कीअं आहे? माशाल्लाह सही है, बिल्कुल माशाल्लाह। किथे आहे, कीअं पई गुज़रे डॉक्टर साहब? मुंहिंजे हिसाब सां तमामु सुठी आहे, अल्लाह जो करम आहे। हर वक़्तु अल्लाह जो ई मतिलबु त करम ई हुजणु खपे। बेशक बेशक, बिल्कुलु सही ॻाल्हि था चओ। ज़िंदगी त हूअं बि चवंदा आहिनि त हिकु अहिड़ी शइ आहे जेका अनमोल शइ आहे जेका हिकु दफ़ो मिलणी आहे। सो उन में ज़रूरी आहे त तमामु शयुनि खे गॾु वठी हलिजे ऐं सही करे हलिजे। उन में ENT बि हिकु शइ आहे न डॉक्टर साहब? अच्छा जी, इन सां गॾो गॾु असां गॾु हिकु ॿिया महिमान आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। जनाब जो तालुक़ु बिज़नेस से आहे। जनाब पाण ex-VC ऑफ ट्रेड जा बि रही चुका आहिनि। गॾो गॾु हिन वक़्तु जेके आहिनि उहे VC कंज़्यूमर एसोसिएशन आहिनि। गॾो गॾु जी पाण डायरेक्टर आहिनि दादा भाई ग्रुप ऑफ कंपनीज़ जा। असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि अब्दुल सलाम दादा भाई साहब। अस्सलाम वालेकुम, कीअं हो, ख़ैरियत सां हो, ख़ुशि हो, तबियत ठीकु आहे? ज़िंदगी कीअं आहे अब्दुल सलाम साहब? फर्स्ट क्लास। किथे आहे, किथे गुज़री रही आहे? ज़िंदगी जो तो पंहिंजो फ्लो आहे। हाँ, गुज़रे रही आहे, गुज़री वेंदी। ऐं हिकिड़ो मशहूरु मुहावरो आहे जी जेके असां सभिनी इस्तेमालु कंदा आहियूं, टाइम विल पास। टाइम विल पास। हाँ, टाइम डज़ंट पास, वी पास। वी पास, टाइम त आहे न, तो पानी जाए। यह एक नई फिलॉसफी है। वक्त कहाँ गुजरेगा, हम गुजर जाएंगे, वक्त तो वही है। सही वही है। हाँ हाँ, बिल्कुल बिल्कुल सही ॻाल्हि आहे। असां गुज़री वेंदासीं। वाकई त हिकु ॾाढी डीप मीनिंग थॉट हिकु ॿुधाई आहे कंप्लीटली। उन हिकु जेका फिलॉसफी असां खणी हलंदा आहियूं उन जी हिकु बिल्कुलु ई डिफरेंट हिकु तव्हां सिके जो ॿियो पासो जेको हूंदो आहे उहो तव्हां ॾेखारियो आहे। अच्छा, असां त गुज़री वेंदासीं, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे अब्दुल सलाम साहब, बट गुज़रण जे लाइ उहो जेको हिकु रस्तो ख़ुदा ताला असांजो हिकु ट्रैक आहे, हिकु लाइफ स्पैन आहे जेको असांखे मिलियो आहे। उन लाइफ स्पैन में हिकु त असां गुज़री वेंदासीं, त हिकु इहो हिकु नेचुरल फिनोमिना आहे त माण्हू खे अचिणो आहे दुनिया में, पोइ वञिणो आहे वापसि हक़ीक़ी दुनिया में। पर इन टाइम ड्यूरेशन में असां खोड़ कुझु करे बि सघूं था। खोड़ कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां हिते ॾेई बि वञी सघूं था। सो आई गेस वञिणो त आहे ई आहे, कुझु न कुझु करे ई छो न वञिजे। इहा अगरि असां थॉट खणी हलूं ज़िंदगी में त शायदि उन फील खे असां वधीक स्ट्रॉन्गली सम्झी सघूं त इंसान जो ज़िंदगी दुनिया में अचण जो मक़सदु छा आहे। उहो त मां जस्ट फॉर दी हैक ऑफ इट चयो हो, टाइम कोन थो गुज़रे, असां गुज़री वेंदासीं। पर डेफिनेटली तव्हांजो वैलिड पॉइंट आहे। वैलिड पॉइंट इन जे करे जो माण्हू जेके इन दुनिया में आयो आहे उहो राइट्स ऐं रिस्पॉन्सिबिलिटी सां गॾु आयो आहे। उन जो हिकिड़ो लाइफ स्पैन आहे। उन वटि राइट्स त आहिनि पर रिस्पॉन्सिबिलिटीज़ बि घणियूं आहिनि। एंड उन खे इहो इंश्योर करिणो आहे जो एनीथिंग रेंजिंग बिटवीन 50 एंड 70 जो जेको लाइफ स्पैन आहे उन में उन जी तमामु ज़िम्मेदारियूं अहसन तरीक़े सां मुकमल थियनि। सो
लाइफ में त अप्स एंड डाउन्स बि आहिनि, रोल्स एंड रिस्पॉन्सिबिलिटीज़ बि आहिनि, ज़िम्मेदारियूं बि आहिनि, एहसासात बि आहिनि, जज़्बात बि आहिनि, शादी भी आहे, फैमिली भी आहे. Naturally, you born of parents and then you make your own family and then your kids grow up. हाँ, तो वरी they have a हिकिड़ो family. सर्कल ऑफ लाइफ या साइकिल ऑफ लाइफ जेको आहे उहो त हलंदो आहे. नेचुरली यू वर चिल्ड्रन yesterday, today you may be parents, tomorrow you may be grandparents. Grandparent, हाँ. उहो साइकिल ऐं सर्कल त हलंदो रहे. हलंदो आहे, बिल्कुलु बिल्कुलु. अच्छा, ही जंहिं ज़िंदगी जे साइकिल जी असां ॻाल्हि करे रहिया आहियूं, डॉक्टर साहब तव्हां शायदि इन ते वधीक वज़ाहत सां ॻाल्हाए सघो. ही जेको टाइम आहे, जनाब चयो त 50 to 70 वारो जेको हिकु लाइफ स्पेन हूंदो आहे, तव्हांखे छा थो लॻे त हिन वक़्तु पाकिस्तान ऐं पाकिस्तानियुनि जी बेसिकली सिचुएशन ॾिसी जेके असांजियूं हैबिट्स आहिनि न, ख़तरनाक तरीन जेके असांजियूं हैबिट्स आहिनि, उन्हनि खे ॾिसी तव्हांखे छा थो लॻे त हींअर पाकिस्तानियुनि जो लाइफ स्पेन छा वञी बचियो आहे, एवरेज छा आहे? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त असांखे हिकु त केयर करणु खपे पंहिंजे जेका सिहत आहे उन्हनि जे हिसाब सां, ऐं असां उन में तमामु पोइते आहियूं. उसूलनि त ॾिसो, इहा एज जेका मिडिल एज वारी या ओल्ड एज वारी जेका लाइफ आहे, उन में तव्हांखे हिकु त वॉक करणु त तमामु ज़रूरी आहे, हर कंहिंखे करणु खपे. ऐं उनखां पोइ कुझु जेके आहिनि लेबॉर्ट्रिकल टेस्ट जेके हूंदा आहिनि, उहे माण्हू कराए पंहिंजो पाण खे सेफ रखण जी कोशिशि करे. उहे लेबॉर्ट्री टेस्ट जे कराए थो, उन्हनि में जेकॾहिं का बि ऊच नीच अचे थी त उन हिसाब सां अकॉर्डिंगली उन डॉक्टर वटि वञिजे, पोइ उनखां सजेशन वठी करे जेका ट्रीटमेंट जा केयर हुजे उहो करणु खपे, जेको असां कोन था करियूं. हींअर असां को पेशेंट ईंदो आहे न, जेकॾहिं मुंहिंजी त ख़ैर ईयर नोज़ थ्रोट जी फील्ड आहे, पर कोई ईंदो आहे फैटी हूंदो आहे, 2-3 दफ़ा आयो आहे, उन सां थोरो फ्री थी विया आहियूं, त उहो चवंदो आहे, उनखे चवंदा आहियूं त भई तूं थोरो वॉक कर, या तूं डायबिटिक आहीं या ब्लड प्रेशर आहे, त उहो डॉक्टर साहब टाइम कोन थो मिले. टाइम त कढणो पवंदो आहे, इहो हिकिड़ो कंटिन्यूअस प्रोसेस आहे. सिहत जेका आहे न, उहा अलाह जी नेमत आहे. उनखे तव्हां जेकॾहिं केयर करे वठी हलंदो त इहो कंटिन्यूअस प्रोसेस आहे. ईअं न त तव्हां हिकु ॾींहुं केयर कयो, वरी तव्हां छॾे ॾिनो, त पोइ उन सां त पोइ माण्हू लाइफ डिस्टर्ब थींदी, पोइ उन सां सिहत ख़राबु थिए थी ऐं प्रॉब्लम्स थियनि था. बिल्कुलु. अच्छा डॉक्टर साहब, असां इन फील्ड जी तरफ़ अची विया आहियूं, ENT जी तरफ़ असां अची विया आहियूं, त थोरो सो मां हिकु शइ जेका मां शामिलु करणु चाहियां थी, उन खां पहिरीं ब्रेक ते असांखे वञिणो आहे, ऐं खोड़ सारी शयूं आहिनि जेकी मां माण्हुनि जे लाइ आसान करणु चाहियां थी, पर जी वक़्तु आहे ब्रेक जो. तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ. जी, वेलकम बैक. अच्छा जी, ब्रेक ते वञण खां पहिरीं असां का ॻाल्हि डॉक्टर साहब ताईं सां पहुचाई पई, उते किथे ॻाल्हि अधूरी रहिजी वई. डॉक्टर साहब, हिकु शइ त जेका हिकु ॾाढी कॉमन प्रैक्टिस असां वटि नज़र ईंदी आहे, त असांखे ENT जो को बि इशू थींदो आहे, उहा असांखे हिकु त असांखे ख़बर कोन पवंदी आहे त इहा एक्चुअली को सीरियस इशू आहे या नॉर्मली को नज़लो ज़ुकाम आहे, त असां डायरेक्टली जनरल फिज़िशियन वटि वेंदा आहियूं. ऐं असां वटि प्रैक्टिस इहा आहे त छो त असांखे जल्दी ख़तमु करिणो हूंदो आहे, असां फ़ौरन ई उन्हनि मेडिकेशन जी तरफ़ वठी वेंदा आहियूं पेशेंट खे, जेके एंटीबायोटिक्स जे रूप में हूंदियूं आहिनि या हैवी मेडिसिन्स हूंदियूं आहिनि. इन प्रैक्टिस खे तव्हां कीअं ॾिठो आहे असां वटि? ॾिसो, नॉर्मली छा आहे त असां वटि मसइलो जेको थोरो आहे उहो इहो आहे त कानून हर जॻह ते ठहियलु आहे, पर हुनजी इम्प्लीमेंटेशन प्रॉपर न आहे. नॉर्मली GP जेको हूंदो आहे उनखे कॾहिं बि डायग्नोसिस ईअं न करणी हूंदी आहे, चाहे उनखे ख़बर बि न हूंदी आहे. हू त सिर्फ़ु तव्हां विया, उनखे तव्हां कंप्लेंट्स ॿुधायूं, त उन हिसाब सां पोइ तव्हांखे क्विक रिलीफ लाइ करे थोरियूं मतिलबु जेके दवाऊं उनखे न ॾियणियूं आहिनि उहो बि ॾेई छॾींदो आहे, त जीअं मुंहिंजी प्रैक्टिस थोरी बहितरी जे तरफ़ वञे. हुनखे ॾियणी आहे सिम्प्टोमेटिक, पोइ हुनखे प्रॉपर डॉक्टर ॾिए. जीअं मुंहिंजी फील्ड ईयर नोज़ थ्रोट जी आहे, त मोकिलणु खपे त जीअं उनजी प्रॉपर डायग्नोसिस थिए ऐं उनखे रिलीफ प्रॉपर तरीक़े सां मिले. सही, पर इनजी बिल्कुलु उबतड़ असां वटि प्रैक्टिस थींदी आहे, ऐं उहा प्रैक्टिस एतिरी कॉमन आहे जो यकीन कयो त काफ़ी माण्हुनि खे जॾहिं असां वटि इहो कॉन्सेप्ट ॾाढो हिकु मिसकंसेप्ट आहे, बट असां ॾाढो क्लियर आहियूं हिन मामले में. हिन में कुझु दवाऊं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके पोइ अॻियां हली ॿिया रिएक्शन या ॿिया प्रॉब्लम्स मुख़्तलिफ़ बॉडी ऑर्गन्स ते कंदियूं आहिनि, जेके पोइ बाद में ख़बर पवंदी आहे न. त इन जे करे उसूलनि त ॾिसो, इहा एजुकेशन हुजणु खपे त GP जो मक़सदु आहे सिर्फ़ु उहो तव्हांखे सिम्प्टोमेटिक जे मथे में सूरु आहे त उनजी गोरी ॾे, डायग्नोसिस त तव्हांजो
उन फील्ड जो डॉक्टर कंदो न। डॉक्टर कंदो, वेरी ट्रू बिल्कुलु। पर उहोई तव्हां वारी ॻाल्हि त असां वटि कानून त आहे पर उनजी इम्प्लीमेंटेशन थी वञे त छा ई ॻाल्हि थिए। तव्हांजी तरफ़ मां थोरो सो अचणु चाहींदमि अब्दुल सलाम साहिबु, तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि। ऐं सभिनी खां पहिरीं त दादा भाई जे बारे में थोरो सो मां ॻाल्हाइणु चाहींदमि, हिन कंपनी जे ग्रुप ऑफ कंपनीज़ जे बारे में मां थोरो सो ॻाल्हाइणु चाहींदमि। हिकु सक्सेसफुल कंपनी हींअर असांखे जॾहिं दादा भाई जो नालो किथे नज़र ईंदो आहे त हिकु सक्सेसफुल ब्रांड असांखे नज़र ईंदो आहे त दादा भाई इज़ समथिंग। बट उनजे पोयां आई एम श्योर त हिकु सालनि जी हिकु स्ट्रगल आहे, हिकु महिनत आहे, उहो इनिशियल स्टेज जंहिंखां असांजा माण्हू घबराइजी वेंदा आहिनि उहो बि आहे। अगरि दादा भाई ग्रुप ऑफ कंपनीज़ जी अगरि असां सक्सेस स्टोरी बयानु कयूं ॿिनि जुमलनि में, कीअं बयानु कंदो? ऑनेस्टी, हार्ड वर्क, डेडिकेशन ऐं क़िस्मत। चार अल्फाज जुमलनि में उन खे समराइज़ कराइण जी ज़रूरत ई कान्हे का। हा, इट इज़ सिंपल हार्ड वर्क, डेडिकेशन ऐं क़िस्मत। अॼुकल्ह जेके तव्हां यंगस्टर्स में फ्रस्ट्रेशन विटनेस कंदा आहियो, उन जी वजह इहो आहे जो पॉपुलेशन एक्सप्लोजन आहे हिन मुल्क में एंड देयर इज़ अ लॉट ऑफ कॉम्पिटिशन। जो कॉम्पिटिशन सां घबराए माण्हू हथ पैर छॾी ॾींदो आहे। पोइ परसीवेरेंस ऐं कंसिस्टेंसी जेके चवंदा आहिनि उहो न आहे। पर जेकॾहिं माण्हू परसीवेरेंट हुजे, कंसिस्टेंट हुजे ऐं हिकिड़े ऑब्जेक्टिव खे ठाहे वरी ऑब्जेक्टिव खे आइडेंटिफाई करे उन खे फॉलो करे त सक्सेस इंशाल्लाह मिलंदी। अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। इन मुल्क में अॼु बि अहिड़ा जवान मौजूदु आहिनि जे हू हैव डन वंडर्स इन देयर ओन फील्ड्स। ट्रू, बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। पर असां एॾो डिसहार्टेड आहियूं, स्पेसिफिकली असांजी यूथ एॾो असां वटि पेशेंस लेवल हिकु त असांजा बिल्कुलु ई अलाए केॾा ग़ाइबु थी विया आहिनि, उहो असांजे अंदरि न आहे। न सिर्फ़ु यूथ, असांजे ॿारनि में बि ॾिसो पेशेंस किथे ग़ाइबु थी वेंदा आहिनि। ऐं वॾनि बुज़ुर्गनि जी जॾहिं ॻाल्हि कजे त उते बि असांखे पेशेंस नथा नज़र अचनि। इहो हिकु मूंखे लॻे थो अलमियो आहे सोसाइटी जो, जेके असांजे तमामु हिननि शयुनि खे जीअं तव्हां ॻाल्हि कयो पिया त कंसिस्टेंसी उहा बि असांखे नज़र नथी अचे। उनजे पोयां बि मूंखे लॻे थो बैकग्राउंड इहो ई आहे, किथे असां उहो पंहिंजो पेशेंस लेवल जेको आहे न उहो किथे असां छॾे ॾिनो आहे, असां किथे ग़ाइबु करे छॾियो आहे। Mavish, what we are witnessing is overall deterioration for the last 2 decades or slightly more. True. उन में वालदैन बि उहो न रहिया आहिनि जेके हूंदा हुआ, असातिज़ा बि उहे न रहिया आहिनि जेके हूंदा हुआ, ऐं ॿार बि उहे न आहिनि जेके हूंदा हुआ। पर to point fingers at a particular segment of the society would not be fair. चवण जो मक़सदु इहो आहे जेकॾहिं डिटोरिएशन थी आहे त उहो वैल्यू सिस्टम में बि त थी आहे न, ऐं असांजी फूड ऐं कंज़म्पशन में बि थी आहे, असांजी तरबियत में बि थी आहे, असांजे स्कूल जे निज़ाम में बि थी आहे, असांजी हेल्थ केयर सिस्टम में बि थी आहे, असांजी खुराक ग़िज़ा सिहत में बि थी आहे। बिल्कुलु। सो it is a compound of many factors rather than हिकिड़ी ॻाल्हि ऐड इहा करे सघां थो त हिन में जॾहिं खां कंप्यूटर मोबाइल इहे शयूं आयूं आहिनि त इन्हनि शयुनि में काफ़ी मतिलबु ऊच नीच थी आहे, जंहिंजे करे इहे शयूं पैदा थियूं आहिनि। बिल्कुलु। अच्छा, इहा वालिदैन जी रिस्पेक्ट या ॿार खे ओतिरी तवजह ॾियणु इहो बिल्कुलु डिफिकल्ट थी वियो आहे हाणे। हा, इहो वाक़ई तव्हां सही चयो। जेका डिजिटल दुनिया सां एक्सेप्ट कई आहे न, उनजो हिकु वॾो रोल आहे। अगरि का असां हिकु सर्टन असां एज खे या जनरेशन खे टारगेट न बि कयूं त तमामु जनरेशन जी असां ॻाल्हि कयूं त हिकु फैक्टर इहो बि आहे त असां वटि पहिरीं असां वटि जेॾीमहिल घर में पुराणे ज़माने जी जॾहिं तव्हां मूवीज़ ॾिसंदा आहियो या ड्रामा ॾिसंदा आहियो, पुराणा सिंधी ड्रामा खणी ॾिसो त किथे तव्हांखे फिल्मूं जेके हूंदियूं उन में तव्हांखे इहो कल्चर नज़र ईंदो त ॿारु आयो त घर में नाना आहे, ॾाॾा आहे, त उन सां खेॾे पियो। हाणे नाना ॾाॾा पाण फेसबुक ते लॻो पियो, ॿार खां पुछे त फेसबुक खे सही कीअं थींदो, अचु ॿुधाए सही। ऐं उन खां पोइ ॿारु उन टाइम पीरियड जे लाइ उहे 2 मिंट 4 मिंट उहो सेट करे, उन खां पोइ ॿारु पंहिंजे टैब ते हूंदो,
उहो जेको ग्रैंड पेरेंट आहे उहो पंहिंजे टैब ते हूंदो त इहा वाकई में हिकु गैप अची वियो आहे। उन गैप खे ॾाढो भरपूर नमूने असांजी डिजिटल स्क्रीन फिक्स करे छॾियो आहे। सो इहो फैक्टर मूंखे लॻे थो जेको रियलिटी जेका नज़र अचे पई। बिल्कुलु आहे। ॾिसो हींअर अॻे जो जेको दौरु हूंदो हो त हिकिड़ी फैमिली आहे, सपोज़ जॉइंट फैमिली आहे, 10-15 उन जा मेंबर आहिनि जेके वेही राति जो मानी बि गॾु खाईंदा हुआ, ॾींहं जो बि गॾु खाईंदा हुआ। ऐं ॿियो इहो आहे त सुम्हण जो बि हिकिड़ो हूंदो हुयो तरीक़ो। जीअं असां स्कूल जे जॾहिं असांजो दौरु हूंदो हो त उन में इहो हूंदो त भई पोएम हिकिड़ो हूंदो जेको अञा ताईं मां करे कोट कंदो आहियां त सवेर सुम्हिजे सवेर उथिजे अवध धणी जो नालो गिनजे। जी त मक़सदु इहो उहो त हाणे दौर ई ख़तमु थी वियो आहे। इवन हिते कराची में त अॻे बि चवंदा हुआ त भई कराची त रोशनियुनि जो शहर आहे, सॼी राति जाॻे थो। पर अॼुकल्ह ॻोठनि में बि तव्हां ॾिसो त कराची वरी बि चलो हिकु ॿी बजे सुम्ही पवंदो हूंदो, पर ॻोठ त सॼी राति जाॻनि पिया, सॼी राति सभु मोबाइल ते वेठा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु इहो ई आहे। अच्छा जी, थोरो सो डॉक्टर साहिबु हिकु सवाल तव्हांजी तरफ़ मां आणणु चाहियां थी। उहो इहो त असां वटि कॉमनली जीअं मां चयो त असां नॉर्मली असां वटि उहा अवेयरनेस कोन्हे, ऐं असां हिकु त कोन्हे, ॿियो त असां इंट्रस्टेड बि न आहियूं उन माण्हुनि खे उहे अवेयरनेस पहुचाइण में या उहे पाण अवेयरनेस हासिलु करण में। ENT जा जेके मेन मिसकंसेप्शन आहिनि उहे मां थोरो सो ॼाणणु चाहियां थी। ऐं प्लस मां इहो बि ॼाणणु चाहियां थी त असांखे कीअं ख़बर पवंदी हिकु नॉर्मल पेशेंट आहे, असांखे कीअं ख़बर पवंदी त हीअ उहो सीरियस ENT पेशेंट आहे जंहिंखे ENT स्पेशलिस्ट वटि वञणु खपे। ऐं छो त असां वटि जेका प्रैक्टिस हली रही आहे जनरल फिजिशियन जी, उहा त ख़ैर अलॻि ई ॻाल्हि आहे, सभिनी जी पंहिंजी रोज़ी आहे ख़ैर। पर जेको असां पाण इंसान खे कीअं ख़बर हुजणु खपे त हीअ जेको टाइम आहे वाकई हिकु ENT स्पेशलिस्ट वटि वञण जो आहे, या कहिड़ियूं उहे प्रॉब्लम्स आहिनि जेके असांखे अची सघनि थियूं। हाणे ॾिसो हिन में इहा आहे त ENT हिकिड़ो तमामु वॾी फील्ड आहे। बिल्कुलु। हाणे सपोज़ तव्हांखे जेकॾहिं रिपीटेडली गले जी प्रॉब्लम थिए पई ऐं तव्हां स्मोकर बि आहियो, तव्हां पान हिते असां वटि पान गुटखे जो कल्चर तमामु घणो आहे, ऐं त उन ई में पोइ सीरियस डिज़ीज़िस वॾियूं जीअं कैंसर जा अहिड़ियूं बीमारियूं थींदियूं आहिनि त जे GP वटि वेंदो त हुनखे ख़बर न पवंदी। असां इलाही पेशेंट ईंदा पिया आहिनि जे पोइ कॾहिं एडवांस डिज़ीज़ खणी बि ईंदा आहिनि, के पहिरीं अची वेंदा आहिनि त उन्हनि जो कुझु तदारक थी बि वेंदो आहे। पर जॾहिं एडवांस डिज़ीज़ हिकिड़ी थी वई, अहिड़ी मुज़ी मर्ज़ को थी वियो त पोइ उनखे ट्रीट करण बि ओतिरो डिफिकल्ट थिए थो न। सही। कॉमनली कहिड़ियूं डिज़ीज़िस आहिनि डॉक्टर साहिबु जेके असां वटि थींदियूं भई कॉमनली थ्रोट जी, जीअं सपोज़ असां हिकिड़ो त टॉन्सिल्स जेके हूंदा आहिनि, जी ठीकु आहे, उनखां पोइ टॉन्सिल्स जे पोयां वारी एरिया आहे उनखे असां फेरेंजाइटिस चवंदा आहियूं। उनखां पोइ हेठि जेको आवाज़ु ख़राबु थींदो आहे, वॉइस बॉक्स लेरिंग्स जेको आहे, उन जूं जेके हूंदियूं आहिनि, प्लस हेठि त पोइ उहो असांजी फील्ड में नथो अचे। त टॉन्सिलाइटिस जेकॾहिं उनखे तव्हां अर्ली अगरि तव्हां उनखे डायग्नोसिस करियो था ऐं उनखे ॿार खे या उन माण्हू खे तव्हां प्रॉपरली गाइड करियो था त पोइ उन सां उनजी बीमारी ऑलमोस्ट ख़तमु थी वञे थी बग़ैर ऑपरेशन जे। बिल्कुलु बिल्कुलु। ऑपरेशन त हिकिड़ो आख़िरी हल हूंदो आहे। असां वटि हिते मिसयूज़ बि थींदियूं पियूं आहिनि, पर आख़िरी हल हूंदो आहे। तव्हां पहिरीं केयर उन्हनि खे ॿुधायो, जे केयर मां उहो ठीकु थी वेंदो आहे घणो करे, पर जिते केयर मां ठीकु न थींदो त उते पोइ जेको आहे प्रॉब्लम ईंदो आहे। तंहिंजे करे हिकिड़ो त इहो आहे। ॿियो इहो आहे, हाणे मूं वटि कुझु ॾींहं पहिरीं ईंदा पिया आहिनि पेशेंट, पर कुझु ॾींहं पहिरीं हिकिड़ो पेशेंट आयो जंहिं उनजे ॿार जे नक मां हिकिड़ी साइड तां ब्लड पियो आयो ऐं स्मेल बि हुई। नंढो ॿारु हूंदो आहे, ॿार खे माण्हू प्यारु कंदो आहे त स्मेल ईंदी आहे, त अनयूजुअल हूंदी आहे। त उहो GP वटि वियो पिए त उनखे ज़ाहिर उनजी फील्ड न आहे इहा। त मूं वटि जॾहिं आयो, मुंहिंजो पुराणो पेशेंट बि अदरवाइज़ उहो ॿिए तरीक़े सां हुयो, त मूंखे चई सर वो ऐसे है, त मूं चयो भई लेके आओ त देखते हो। त उनखे मूं उनखे इहो चयो पहिरीं। मूं चयो ॾिसो जॾहिं ब्लड हिकिड़ी साइड तां अचे, स्मेल अचे, त इहो सम्झो त 100% नक में का शइ फाथल आहे, अनटिल अदरवाइज़ माण्हू ॾिसे त भई ॿियो कुझु त कोन्हे। त उहो जीअं आयो हुनखे मूं ॾिठो त हुनजे नक में का ॿार चई सर न उहो त असांखे ख़बर आहे त अहिड़ी काई ॻाल्हि कोन्हे। मुंहिंजो वठी आयो त हुनजे नक में कुझु फाथल हुयो। त उहो पोइ असां जीअं कढियो, कढी हुनखे घर मोकिलियोसीं। मुंहिंजे ख़्याल ॿिए ॾींहुं हुन मूंखे रिंग कई, चई सर 2 घंटे बाद की स्मेल ख़तमु हो गई। हाणे 2-3 महीननि खां केतिरे वक़्त खां हुनजे नक में पियो त हुन ज़ाहिर स्मेल कई हुनखे। त हाणे ईअं जीअं हाणे कुझु डिज़ीज़ अहिड़ियूं हूंदियूं आहिनि। जीअं हाणे हिकिड़ी लेडी हुई, उन मेहंदी लॻाई मथे खे, ठीकु आहे, त हुन जॾहिं शावर कयो त हुनजो कनु बंदि थी वियो। त मूं वटि एक्चुअली छा सिस्टम आहे रखियलु, त ऐं कन में इहो गलो या नक असीं ॾेखारे बि छॾींदा आहियूं पेशेंट खे। त उहो मूं वटि ॿिए ॾींहुं आई, चई सर मैंने वो ऐसे शावर किया, मेहंदी लगा के, तो मेरे कान में शायद मेहंदी का पीस चला गया। त
त मूं हुन में ॾिठो त हुनजे कन में नंढो काकरोच जेको आहे न उहो अञा बि ज़िंदा उहो हलियो पियो Oh my God. मूं हुनखे कैमरा में ॾेखारियो डिॼी वई वीचारी बहरहाल उहो पोइ असां कढी वरितोसीं हुनजो अच्छा तंहिंजो मतिलबु उहे डॉक्टर साहिबु उहे वीडियोस सच हूंदियूं आहिनि अक्सर ॾिसंदा आहियूं त जेके ॾाढियूं असांजी जेके सियाणियूं जेके काफ़ी फीमेल्स अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके कननि मां ख़बर न आहे न कीअं उहो ग़लति आहे उहो ग़लति आहे उहो ग़लति आहे ओके थैंक गॉड अहिड़ो कुझु बि कोन्हे असांजे कननि सां उहो बिल्कुलु हुननि जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो मतिलबु होशियारी हूंदी आहे जंहिंमें माण्हू ट्रैप थी वेंदो आहे हा हा न उहो बिल्कुलु ग़लति आहे हा न त उफ़ तौबा ही त असां अच्छा हीअ जेको असां डिजिटलाइज़ थिया आहियूं न उहो हिकु हद ताईं ॾाढो सुठो बि आहे पर ॾाढो ख़तरनाक बि आहे बिकॉज़ अहिड़ियूं वीडियोज़ ईंदियूं आहिनि जो माण्हू पाण घबराइजी वेंदो आहे न उहो त अच्छा हिन जो तव्हां जी तरफ़ वञणु चाहींदमि थोरो सो मां इहो बि ॼाणणु चाहियां थी त असां छो त उन्हनि कॉमन शयुनि जी ॻाल्हि करे रहिया आहियूं जेके असांजे कॉमनली असांजे माण्हुनि में असांखे नज़र ईंदियूं आहिनि कॉमन प्रैक्टिस आहिनि जेके असांखे नज़र ईंदियूं आहिनि हिकु ॿी कॉमन प्रैक्टिस असांखे ॾाढो कॉमनली नज़र ईंदी आहे त असां जॾहिं बि बिज़नेस जी ॻाल्हि कंदा आहियूं न त असां वटि हिकु वॾो रेशो आहे माण्हुनि जो जंहिंजो इहो माइंड सेट आहे त बिज़नेस नाहे करिणो बि जॉब करणी आहे 9 to 5 जॉब करणी आहे सैलरी अचणी आहे घर वेहणो आहे हिकु बिज़नेसमैन ऐं हिकु उहो माण्हू हिकु जेको एम्प्लॉय आहे उन्हनि ॿिन्ही खे तव्हां उनखे कहिड़नि नुक़सानात में ऐं कहिड़नि जेके प्लस पॉइंट्स आहिनि उन में डिस्क्राइब कंदो तव्हांजे लाइ एज़ एन बिज़नेसमैन जॾहिं तव्हां ॾिसो था असां वटि एंटरप्रेन्योरशिप जी ट्रेनिंग न आहे हाणे जैसे जीअं दुनिया जा जेके मुमालिक आहिनि हुते कॉमन मैन बि स्टॉक एक्सचेंज में शेयर्स वठंदो आहे ऐं विकिणंदो आहे उन जी ट्रेनिंग में सोशल ट्रेनिंग में इहो शामिलु आहे ऐं लिटरेचर अवेलेबल हूंदो आहे असां वटि स्टॉक्स में डील करणु हिकिड़ी स्पेसिफिक सेगमेंट ऑफ द सोसाइटी जी जी ज़िमेदारी थी सम्झी वञे चवण जो मक़सदु इहो आहे जो जेकॾहिं एंटरप्रेन्योरशिप जी ट्रेनिंग असां नौजवान नस्ल खे ॾियूं तव्हां नालो हिकिड़ो ॿुधो हूंदो ग्रामीण बैंक मोहम्मद यूनुस बांग्लादेश डॉक्टर मोहम्मद यूनुस he is most probably the only Muslim to have received a Nobel award अच्छा in the last 30-35 years. उन्हें छा कयो बांग्लादेश में उन्हें he handed out small loans to majority of women to start some kind of entrepreneurial activity को ठेलो को स्टिचिंग मशीन को ॿियो कमु a small enterprise or a medium enterprise and those loans were handed out without any interest. ऐं 30 साल अॻु में कंहिं अख़बारी नुमाइंदे या कंहिं सहाफ़ी हुनखे पुछियो जो why have you given it out to women and what is the surety that these funds will come back? त उन ज़बरदस्त जवाबु इहो ॾिनो मां सिलेक्ट कयो ख़वातीन खे ऐं ख़वातीन जेके आहिनि बांग्लादेश जी आई फाइंड देम मोर सीरियस डेडिकेटेड एंड फोकस्ड एज़ कंपेयर टू दी मेल फोक्स ऐं ॿियो उन इहो चयो दैट जेकॾहिं इहो साइकिल स्टार्ट थी वियो त पोइ तव्हांखे न त अनएम्प्लॉयड मिलंदो बांग्लादेश में न को चैरिटी घुरण वारो मिलंदो असां वटि एंटरप्रेन्योरशिप जी कमी आहे ठीकु आहे न पर इहो स्टेट ऑफ माइंड बि आहे महवेश हिते तव्हांखे अहिड़ा बि माण्हू मिलंदा जेके चवंदा असां फ्रेंच फ्राइज़ जो ठेलो हणे छॾंदासीं पर वी विल नॉट वर्क अंडर एनी वन नौकिरी न कंदासीं त you would find all kinds of people over here but yes I do agree with you that असां वटि एंटरप्रेन्योरशिप जी कमी आहे बिकॉज़ तव्हां जीअं हिकु बांग्लादेश हिकु बैंक जो मिसाल ॾियो पिया we also have such organizations NGOs sometimes with government sometimes without government we also have those people जेके इंट्रस्ट फ्री लोन ॾियनि था but we don't have that queue जेको अचे ई वठे बांग्लादेश में शायदि हो असां वटि उहो क्यू कोन्हे
अच्छा आहे बि देन वी हैव वन अदर प्रैक्टिस त असां फ्री ऑफ कॉस्ट बि माण्हुनि खे का न का अहिड़ी शइ ज़रूरु गिफ्ट करे रहिया हूंदा आहियूं त यू एटलीस्ट स्टार्ट योर बिज़नेस वॉट एवर द बिज़नेस इज़ सिलाई मशीन या एनी कोर्स और एनी थिंग बट मसइलो इहो थींदो आहे त बाद में इहे केसिस साम्हूं ईंदा आहिनि त अच्छा उहा मशीन लेकिन सेल थी वियो ठेलो लेकिन सेल थी वियो देन दिस इज़ ऑल्सो रियलिटी ऑफ आवर सोसाइटी सो मुंहिंजे ख़्याल में ॿई जेके पार्टनर्स आहिनि न ॿिन्ही में किथे न किथे कोताही आहे बिल्कुलु ऐं हिकिड़े माशरे जो हिकिड़ो ट्रेंड हूंदो आहे असां वटि वी टेंड टू फाइंड शॉर्टकट्स टू एवरीथिंग ठीकु आहे न केरु वञे केरु ठेलो हणे पुलिस तंग कंदी हे थींदो हू थींदो फलाणो थींदो जस्ट सेल ऑफ द कार्ट एंड गेट 20,000 इन योर पॉकेट एंड नेक्स्ट मॉर्निंग नेक्स्ट वेंचर त उहो त नेक्स्ट ठेला बेसिकली मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां आई वॉज हैविंग अ डिस्कशन विद हाजी मसूद पारिक साहब हू इज़ vice chairman of Alamgir Welfare Trust and he's the one who told me that millions got wasted because जेके रिक्शा ऐं ठेला उन्हनि ॾिना माण्हुनि खे माण्हुनि उहो फुरे विया they were all gone. I mean the ratio of return was minimal or negligible as you would call it. त इन जी बि चेक एंड बैलेंस हुजणु खपे न चेक एंड बैलेंस हुजे पोइ वरी एंटरप्रेन्योरशिप जी ट्रेनिंग सां गॾु असांखे वैल्यूज़ जी ट्रेनिंग बि जेको आहे हुजे माशरे में कि भई बेसिकली डूज़ एंड डोंट्स जो तयन थिए कम अज़ कम बेसिकली मसइलो इहो ई आहे त असां वटि उहा ट्रेनिंग न आहे उहा अवेयरनेस न आहे असां जीअं तव्हां चयो त असां शॉर्टकट सां ॻोल्हींदा आहियूं उन जे पोयां बि मूंखे लॻे थो असां अवेयर न आहियूं त हीअ जेको 20,000 असांजे पॉकेट में अचनि पिया उहे घणा ॾींहं हलंदा बट अगरि हिननि 20,000 मां असां उनखे मतिलबु चवंदा आहिनि न त मनी मेक्स मनी त उन्हनि 20,000 खे अगरि असां किथे लॻायूं किथे कमु कयूं त उन मां 40,000 थी वापसि शायदि अची सघनि था बट अगरि असां कोन लॻायासीं ऐं उनखे असां पंहिंजे पॉकेट में रखियासीं त उहे ख़तमु ई थींदा उहे घटिजंदा ई लॉन्ग टर्म सोच न आहे महविश मसला इहो आहे लॉन्ग टर्म सोच न आहे वी डोंट प्लान in a far sighted manner mentality ना है state of mind ना है पोइ वरी ट्रेनिंग बि ना आहे न तरबियत आहे न तालीम आहे त पोइ इहो शॉर्टकट्स ई हूंदा हा बिल्कुलु ईअं ई आहे अच्छा पर सुवाल इहो आहे त असां इहे सभु ॼाणूं था पर आख़िर इनिशिएटिव वठंदो केरु सवाल हिते इहो आहे आख़िर केरु त हूंदो जेको इनिशिएटिव वठे ऐं जेका इहा ट्रेनिंग्स ॾिए जेकी अवेयरनेस ॾिए वक़्तु आहे ब्रेक जो ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं कुझु ॿियूं ॻाल्हियूं आहिनि जेके प्रोग्राम में शामिलु करणियूं आहिनि पर तव्हां सां मुलाक़ात कंदासीं नंढड़ी ब्रेक खां पोइ जी वेलकम बैक अच्छा जी कुझु अहिड़ियूं शयूं ज़िंदगी में असांजे अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके शायदि गॾोगॾु ज़िंदगी सां थी बि रही हूंदियूं आहिनि पर उन्हनि खे असेस करणु शायदि असांजे वस जी ॻाल्हि न हूंदी आहे न ई असां उन्हनि खे सीरियस वठंदा आहियूं डॉक्टर साहिबु तव्हां जी तरफ़ वठणु चाहींदमि ENT हेल्थ ते जेके असां वटि नॉर्मली जेके असां वटि डिज़ीज़ आहिनि उन जे बारे में असां ॻाल्हायूं कुझु अहिड़ियूं एलर्जीज़ बि आहिनि जेके थी रहियूं हूंदियूं आहिनि उन्हनि जे बारे में माण्हुनि खे कीअं आगाही ॾिजे हाणे ॾिसो ॻाल्हि इहा आहे त कॾहिं कंहिं माण्हू खे एलर्जी हिकु एतिरो वॾो टॉपिक आहे जो जंहिंजे कंहिं माण्हू जो गलो ख़राबु थिए पियो तव्हां हुनखे दवा ॾिनी उहो ठीकु थी वियो वरी थोरे ॾींहं खां पोइ आयो उन हिकिड़ी हिस्ट्री हूंदी आहे घणो करे जेनेटिक बि हूंदो आहे फैमिलीज़ में हलंदो आहे ऐं उन खां पोइ इहो आहे त एलर्जी जी ख़बर पवणु ॾाढो ॾुखियो कमु हूंदो आहे त भई कंहिं शइ खां आहे ऐं कॾहिं कॾहिं छा घणो करे ईअं थींदो आहे सपोज़ हींअर एटमॉस्फेयर खां हवा में कहिड़ियूं शयूं आहिनि जिन खां आहे या डस्ट आहे या इवन माण्हू परफ्यूम लॻाए थो उनखां आहे त इहे शयूं अहिड़ियूं आहिनि जेको अनअवॉइडेबल आहिनि तव्हां केतिरो उनखे अवॉइड करे ई नथा सघो तव्हां परफ्यूम न लॻायो तव्हां किथे मार्केट में वियो किथे कंहिं जॻह ते वियो ॿिए कंहिंखे लॻल आहे ख़ुशबू त तव्हांखे ईंदी न हुनजी त उहा हिते एलर्जी जेका आहे उहा उन सां त तव्हांखे गॾु हलणो आहे पोइ उन में इहो हूंदो आहे त जेको पेशेंट अहिड़ो हूंदो आहे त उनखे असां एंटी एलर्जी दवाउनि ते रखंदा आहियूं त जीअं उनजो लाइफ जेको आहे न उहो बहितर तरीक़े सां गुज़रे जीअं उहो एंटी एलर्जी दवाऊं न वठंदो जीअं कंहिंखे ज़ुकाम आहे सपोज़ एलर्जिक ज़ुकाम जे करे आहे त उहो पोइ अॻियां हली एज़मा में कन्वर्ट थींदो पोइ मुख़्तलिफ़ दवाऊं वधीक वठंदो त एलर्जी जी पोइ दवा ईअं हूंदी पर के माण्हू लकी हूंदा आहिनि जिन खे सपोज़ ख़बर पइजी वई त भई मूंखे फलाण चिकन खां एलर्जी आहे या दाल खां एलर्जी आहे या मटके हिकु शइ खां आहे जेका अवॉइडेबल आहे
त माना उहा जो छॾे ॾींदो त उनजी ट्रीटमेंट थी वई। हा हा त इहो आहे पर उहो तमामु रेयर हूंदो आहे। घणो करे माण्हुनि खे पोइ एंटी एलर्जी ते उहो पोइ ज़ाहिर कंसल्टेंट ई जीअं अचनि था असां त असां उन्हनि खे गाइड कंदा आहियूं जिन खे ज़ुकाम हूंदो आहे या गलो ख़राबु हूंदो आहे त पोइ उन्हनि खे असां उन तरीक़े सां पोइ सही गाइड बि कंदा आहियूं, दवा बि ॾींदा आहियूं। सही। अच्छा डॉक्टर साहब, हीअ जेके जिन एलर्जी सां ॻाल्हि कयूं इन जो मुंहिंजे ख़्याल में मोस्ट जेको कॉमनली असांखे नज़र ईंदो आहे ॿारनि में त अगेन एंड अगेन फ्लू जो हुजणु, अगेन एंड अगेन चेस्ट इन्फेक्शन बि असांखे थी रहिया हूंदा आहिनि। सो इहे तमामु शयूं जेके हिकु तव्हांजो रूटीन ऑफ लाइफ ठही विया आहिनि। हर 3 महीने खां पोइ, 4 महीने खां पोइ, या कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि त सर्दी आई त ज़रूरु थियणो ई थियणो आहे, त इनखे असां एलर्जी में कोट कंदासीं? डिपेंड करे थो जेके हिकिड़ी एलर्जी हूंदी आहे, जीअं सपोज़ तव्हांजे घर में पेंट थियो, तव्हांखे एलर्जी थी वई, ठीकु आहे, एज़मा थियो या ज़ुकाम थियो, उहा कंहिं पर्टिकुलर सब्जेक्ट खां आहे, ठीकु आहे न। किन खे एलर्जी हूंदी आहे सीज़नल, सीज़न जे हवा में या सराउंडिंग में कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके तव्हांजे साह में वञनि पियूं। के हूंदियूं आहिनि थ्रू आउट द ईयर हूंदियूं आहिनि शयूं जेके तव्हांजे कॉन्टेक्ट में अचनि पियूं। सही। त उहो डिपेंड करे थो जंहिं ॿार खे जेकॾहिं एलर्जी आहे, जेकॾहिं ॻाल्हि सम्झ में अचे थी त पोइ हुनखे एंटी एलर्जी ते, ॿार जी एंटी एलर्जी ते थोरो लंबे अरसे रखण सां घणो करे ॿारु ठीकु बि थी वेंदो आहे। अच्छा अच्छा। वॾनि में त हलंदी पई आहे घणो करे। हा ठीकु आहे। सो ॿारनि खे रखण ते जीअं लाइफ एज टाइम वधंदी क्योरेबल वेंदी थी तीअं सघे बहितर थी। थींदा वेंदा। ओके ठीकु आहे। अच्छा जी, इन सां गॾोगॾु छो त ज़िंदगी जी ॻाल्हि थी रही आहे त ज़िंदगी हिकु अहिड़ी वाक़ई में हिकु अहिड़ी शइ आहे जेका ॾाढी अनमोल आहे। ऐं हमेशह मां पंहिंजे प्रोग्राम जे स्टार्टिंग में ज़िंदगी जे हुजण जूं ॻाल्हियूं, ज़िंदगी जी मौजूदगी जी ॻाल्हियूं ऐं उनजी ब्लेसिंग्स जूं ॻाल्हियूं मां ज़रूरु कंदी आहियां प्रोग्राम में। ज़िंदगी वाक़ई हिकु ब्लेसिंग आहे ऐं उन में जेके तव्हांजा पंहिंजा आहिनि उहे बि कंहिं ब्लेसिंग खां घटि कोन्हनि। ईअं ई आहे अब्दुल सलाम साहब? बिल्कुलु एब्सोल्युटली। जॾहिं तव्हां कंहिं बि अहिड़े माण्हू जी ॻाल्हि था कयो जेको हिकु एम्प्लॉय आहे किथे, उनखे ख़बर आहे त हीअ मुंहिंजो टाइम आहे जेको मूंखे सर्व करिणो आहे कंपनी खे, उनखां पोइ ज़िंदगी मुंहिंजी पंहिंजी आहे, मुंहिंजी फैमिली, मुंहिंजा फ्रेंड्स एंड एवरीथिंग। पर जॾहिं तव्हां बिज़नेस जी ॻाल्हि कयो था, बिकॉज़ आई ऑल्सो हैव अ स्मॉल स्टार्टअप, त इट्स लाइक अ 24 आवर जॉब। कंहिं बि सेकेंड तव्हां उन जॉब खां परे न आहियो। दैट्स वॉट आई फील। त तव्हांखे छा थो लॻे त पोइ तव्हांजी लाइफ ऐं तव्हांजो जेको वर्क आहे, उहो हिकु अंग्रेज़ी में न वर्क लाइफ बैलेंस हिकु वर्ड जेको इजाद कयो आहे, उहो कीअं थो मेंटेन थिए? तव्हां बिल्कुलु सही चयो आहे। पंहिंजे बिज़नेस में यू आर कमिटेड राउंड द क्लॉक, इन में को शक कोन्हे। पर आफ्टर अ फ्यू ईयर्स या ज़िंदगी जे कंहिं न कंहिं स्टेज ते अची माण्हू इहो रियलाइज़ कंदो आहे जो पैसो कमाइण जे लाइ सिहत विञायूं, पोइ वरी सिहत कमाइण जे लाइ पैसो विञायूं। सो आई मीन दिस इज़ ए साइकिल। ऐं उन में पोइ वरी टाइम मैनेजमेंट जो तमामु इम्पॉर्टेंट रोल आहे। ऐं पोइ वरी एज यू एज एंड एक्सपीरियंसिस थींदा आहिनि ज़िंदगीअ जा, माण्हू खे रियलाइज़ थींदो आहे जो बैलेंस तमामु ज़रूरी आहे। बिल्कुलु। क्वालिटी ऑफ लाइफ, क्वालिटी ऑफ बिज़नेस ऐं क्वालिटी ऑफ सराउंडिंग जे लाइ इहो ज़रूरी आहे जो तव्हां टाइम मैनेज कयो। कुझु टाइम फैमिली खे ॾियो, कुझु पंहिंजे पाण खे बि ॾियो। हेल्दी लाइफस्टाइल इंक्लूड्स एक्सरसाइज एटलीस्ट हाफ एन आवर, 45 मिनट्स फॉर योर ओन सेल्फ, अ बैलेंस्ड डाइट। ऐं पोइ वरी तव्हांजा वर्किंग आवर्स ऐं मील्स जा आवर्स जेके असां इग्नोर कंदा आहियूं, ईटिंग टाइम्स एंड ईटिंग हैबिट्स, उनखे अक्सर बेशतर माण्हू इग्नोर कंदा आहिनि। एंड एट अ लेटर स्टेज इन लाइफ you realize the importance of all these things. हा बिल्कुलु बिल्कुलु, इहा वाक़ई सही ॻाल्हि आहे। त अच्छा कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त तव्हां उहो जेको वक़्तु हूंदो आहे जंहिं टाइम ते तव्हांखे रियलाइज़ करिणो हूंदो आहे, काफ़ी दफ़ा लेट बि थी वेंदो आहे। बट उहो चवंदा आहिनि त महारत आहे न त देरि आहे दुरुस्त आहे। सो इट्स ऑलवेज़ गुड टू कम, इट्स ऑलवेज़ गुड टू से येस अदर देन नेवर। त इहो ॾाढो हिकु अहिड़ी शइ आहे जेका इंसान खे जंहिं ते हमेशह फोकस करणु खपे। बिकॉज़ जीअं जनाब पाण चई रहिया हुआ त असां पहिरीं पैसो कमायूं, पोइ वरी पंहिंजी हेल्थ विञायूं, पोइ हेल्थ वापसि अचण लाइ पैसा। सो वञिणो त हुअं ई आहे, छो न उन हेल्थ खे बचाइजे जेको तव्हांखे उहा पावर बि ॾिए, उहा स्ट्रेंथ बि ॾिए जेको तव्हां वधीक तव्हां अॻियां कमाए सघो।
डॉक्टर साहब हिकु ॿी प्रैक्टिस जेका असांखे इन ई ॻाल्हि सां रिलेटेड हिकु ॿी प्रैक्टिस असांखे नज़र ईंदी आहे त असां पंहिंजे पाण खे एतिरो मशगूल करे छॾींदा आहियूं, एतिरो बिज़ी करे छॾींदा आहियूं जो असांजी हिकु लाइफ जे हिकु हिसे में असांजी इहे शयूं अची वेंदियूं आहिनि। हिकु कॉमन शइ जेका काफ़िनि सारनि माण्हुनि सां थींदी आहे जॾहिं तव्हां अहिड़ियुनि प्रैक्टिसिस सां ज़िंदगी गुज़ारियो था, तव्हांजे कननि खे कॉमन शइ थींदी आहे न, बंदि थियणु, आवाज़ूं अचणु, या इन तरीक़े जो न वीकनेस इफेक्ट, नक बंदि थी वियो, हीअं थी वियो, इहे शयूं छा आहिनि? भई ॾिसो, हिकिड़ो टाइम शेड्यूल हुजणु खपे। जेकॾहिं तव्हां पंहिंजे टाइम शेड्यूल सां कमु कंदो प्रॉपरली, ऐं चवंदो अॼु निंड जेका आहे न, हींअर जेका बि रिसर्च थिए पई, हा, हर बीमारी में चवंदा भई निंड तव्हांजी जेका आहे केतिरी थिए थी। जीअं मुंहिंजे घुटने में सूरु थियो, गोॾे में, तव्हां ऑर्थोपेडिक वटि वियसि, हुन चयो आपकी नींद कम हो रही है। त मक़सदु इहो त निंड जी इम्पोर्टेंस जेका आहे उहा एतिरी घणी आहे। प्लस तव्हां जेको शोर जी ॻाल्हि कई आहे, इहो घणो करे त एज थोरी 50+ थींदी आहे त पोइ नर्व्स थोरी वीक थींदियूं आहिनि। प्लस ॾिसो अॼुकल्ह छा आहे त जेको नओं ट्रेंड ॿारनि में जेको आहे, जेके इहे हैंड फ्री लॻाए वॾो म्यूज़िक पोइ लॻाए सुम्ही पवंदा आहिनि, त ॾिसो इहो हिकिड़ी हूंदी आहे नॉइस इंड्यूस्ड डेफनेस, ब्लैक टी, नॉइस इंड्यूस्ड डेफनेस। त उहो छा आहे त कंटिन्यूअस तव्हांखे जेकॾहिं तव्हां हिकिड़ो मैक्सिमम आवाज़ में तव्हां ॿुधो पिया त तव्हांजी नर्व जेका हूंदी आहे न, उहो सर्टेन लेवल ताईं त हुनखे बर्दाश्त कंदी, उन खां मथे हूंदो त उहो डैमेज थींदी वेंदो, हुन जा फाइबर्स डैमेज थींदा वेंदा। जीअं हू वीक थींदी त उहो शोर कंदी, पोइ कन में सीटी वॼंदी या मुख़्तलिफ़ क़िस्म जा आवाज़ थींदा आहिनि। त बाक़ी ॿियो तव्हां नक जो छा पुछे, मूंखे ॻाल्हि कोन सम्झ में आई। या फील नक सां बि थींदी आहे न, त नक अचानक सां बंदि थी वियो आहे, का स्मेल न पई अचे, को इन तरीक़े जूं शयूं बि माण्हू एक्सपीरियंस कंदा आहिनि। उहो छा आहे त कुझु ज़ुकाम आहिनि। अॼुकल्ह ॾिसो करोना जेको आहे इहो अञा ताईं बि हले पियो, पर हाणे करोना उन मतिलबु त सीरियसनेस में न आहे, त छा करे असां सभु वैक्सीनेटेड आहियूं या जेको बि आहे उनजे करे, त उहे जेके या कुझु ॿियूं बि बीमारियूं हूंदियूं आहिनि जिन में पोइ नक जी स्मेल जॾहिं ज़ुकाम लॻंदो आहे त घटिजी वेंदी आहे या ख़तमु थी वेंदी आहे, उहा वापसि मेडिसिन अची वेंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा जी, हिकु ॿी ॻाल्हि जेका मां जल्दी सां प्रोग्राम में शामिलु करणु चाहियां थी, त असां वटि जॾहिं असां इंडस्ट्री जी ॻाल्हि कयूं था, त हिकु टाइम ते, जॾहिं कोविड जी ॻाल्हि कई डॉक्टर साहब, हिकु टाइम ते असांखे नज़र आयो त इंडस्ट्रीज़ बि शट डाउन थियनि पियूं, ताला लॻनि पिया, फैक्ट्रीज़ बंदि थियनि पियूं, हिकु ॾाढो मुश्किल वक़्तु हो जेको असां ॾिठो। पर उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तानी इंडस्ट्री अॻियां ग्रो बि करे पई, नज़र जेका अचे पई अॻियां ग्रो करे पई। पहिरीं सिर्फ़ु पाकिस्तानी जेको मटीरियल हूंदो हो सिर्फ़ु पाकिस्तान में नज़र ईंदो, अॼु इंटरनेशनली असांखे नज़र थो अचे माशाल्लाह सां, इंटरनेशनल ब्रांड सां असां जुड़ियल आहियूं, इहा हिकु ॾाढी ख़ुशाइनि ॻाल्हि आहे। अॻियां फ्यूचर मां पाकिस्तानी इंडस्ट्री जो तव्हांजी नज़र में ॾिसणु थी चाहियां, छा फ्यूचर आहे असांजी पाकिस्तानी इंडस्ट्री जो, ऐं छा असां उन ट्रैक ते आहियूं जेको असांखे उन फ्यूचर ताईं वठी वेंदो? इंडस्ट्री हुजे, टेक्नोलॉजी हुजे, यूथ हुजे या कुझु बि हुजे, पाकिस्तान इज़ अ वेरी रिज़िलियंट कंट्री। ऐं तव्हां वटि यंग जेके जनरेशन आहे हू इज़ अ वेरी हाई परसेंटेज ऑफ द पॉपुलेशन। जी जी, पाकिस्तान जो फ्यूचर अल्हम्दुलिल्लाह ब्राइट आहे एंड पाकिस्तान इज़ हेयर टू स्टे। कॉमन ते वक़्तु ईंदा आहिनि, ऊंच नीच हमेशह हर इंस्टीट्यूशन, इंडिविजुअल, मुल्कनि जी ज़िंदगी में हूंदी आहे, पर उन में को डिप्रेस या डिजेक्ट या होपलेस थियण जी ज़रूरत न आहे। इंशाअल्लाह पाकिस्तान जी तरक़ी थींदी, उहो वक़्तु बि ईंदो ऐं सॼी दुनिया इंशाअल्लाह उनखे विटनेस कंदी। इंशाअल्लाह ज़रूरु। अच्छा जी, जल्दी सां कुझु नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेके मां शामिलु करणु चाहियां थी। डॉक्टर साहब, हिकु शइ जेका असां वटि हिकु प्रैक्टिस असां वटि इहा बि आहे नॉर्मल माण्हुनि में, त का शइ असांखे हूंदी आहे त असां हुनखे उअं बि छॾे ॾींदा आहियूं, मतिलबु वञूं असां जनरल फिजिशियन सां, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, जेका बि का बि मेडिसिन आई चलो ठीकु आहे, उहा असां केसि ताईं उन असरु कयो न कयो आहे अलॻि ॻाल्हि आहे, पर काफ़ी माण्हू अहिड़ा बि आहिनि त पियो सूरु ते, अच्छा का ॻाल्हि कोन्हे, सुभाणे ख़तमु थी वेंदो, परी ख़तमु थी वेंदो, पोइ कुझु देसी टोटका असां इस्तेमालु करे छॾींदा आहियूं जेके असांखे फॉर द टाइम असांखे रिलीफ मिली वेंदो आहे। कंहिं बि अनट्रीटेड इन्फेक्शन जेको ENT सां रिलेटेड आहे, उनखे ईअं ई छॾण खां पोइ तव्हांखे छा थो लॻे केतिरो रिस्की थी सघे थो, ऐं उन जा जेके आफ्टर इफेक्ट्स आहिनि उहे केतिरा बुरा थी सघनि था? ॾिसो, हिन में सपोज़ कॉमन शइ ॿुधायां थो, किन जे कननि मां पस ईंदी आहे, माना उन्हनि जा परदा जेके कननि जा जेके आहिनि उहे डैमेज थियल हूंदा आहिनि, उन्हनि खे इन्फेक्शन रिपीटेडली थींदो आहे, उहो इन्फेक्शन जे उहे छॾे ॾींदा त उन्हनि खे ज़ाहिर
कन जो वास्तो दिमाग़ सां तमामु वेझो आहे, हिकिड़ी तमामु हल्की बोन हूंदी आहे जंहिंजे थ्रू हूंदो, मतिलबु उहा पार्टीशन हूंदी आहे। त जेकॾहिं तव्हां हुनखे छॾे ॾींदो त ज़ाहिर आहे उहो पस तव्हांजे ब्रेन में बि वञी सघे थी, हिकिड़ी ॻाल्हि। ॿियो जे नक में प्रॉब्लम्स हूंदा आहिनि काफ़ी सारा, जेके जेकॾहिं तव्हां हुनखे मतिलबु छॾे था ॾियो अनट्रीटेड, त उहे बि दिमाग़ ॾे वञनि था, प्लस गले जे अंदरि बि वञनि था। ऐं गले जूं बि कुझु बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जिन खे तव्हांखे छॾणो त कंहिं बि शइ खे न आहे न, जेकॾहिं तव्हां ॾिसो पिया त भई तव्हांखे हिकिड़ी शइ रिपीटेडली थिए पई त पोइ तव्हां हुनजी ट्रीटमेंट कराए हुनखे उते ई ख़तमु करियो, त उहो वधीक बहितरु आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं स्पेसिफिकली इहे शयूं असांखे वरी बि जॾहिं तव्हां कराची जी ॻाल्हि कयो था, तव्हांखे किथे न किथे या हैदराबाद बि मुंहिंजे ख़्याल में उते बि असांखे किथे न किथे डॉक्टर्स वटि वञण जी प्रैक्टिस नज़र अचे थी, पर जॾहिं तव्हां बहिराड़ी जी ॻाल्हि कयो था उते सफ़ा ई असांखे घटि प्रैक्टिस नज़र ईंदी आहे। वरी उन खां पोइ डॉक्टर साहिबु हिकु शइ जेका मां वधीक शामिलु करणु चाहियां थी प्रोग्राम में, त जॾहिं बि तव्हां बहिराड़ी जी तरफ़ वेंदा आहियो या नंढनि शहरनि जी तरफ़ वेंदा आहियो, उते माज़रत सां जेके हॉस्पिटल्स हूंदा आहिनि या क्लिनिक्स हूंदा आहिनि, हाइजीन जो ख़्यालु किथे बि कोन नज़र ईंदो उहा आहे तमामु असांखे। ग़लति ॻाल्हि आहे। ॾिसो उन लाइ त उनजे लाइ हिकिड़ो सिस्टम असांजो ठहियलु आहे, पर उहो सिस्टम वरी उहा ई सही ॻाल्हि इम्प्लीमेंटेशन जेका आहे हा उहा तमामु ज़रूरी आहे। छा जेके ॾिसो हींअर मुंहिंजी क्लिनिक आहे, हुन में ऐं जेका बि शइ यूज़ करियां मूं वटि स्टेलाइज़र आहे, असां स्टेलाइज़र सां उन मां शयूं कढी यूज़ कंदा आहियूं। हर शइ प्रॉपर तरीक़े सां माण्हुनि जो पंहिंजो सेंस हुजणु खपे त भई आउं पेशेंट खे डील पियो करियां, त उहे शयूं जेके असां यूज़ करियूं उहे प्रॉपर साफ़ थियल हुजनि, सुठियूं हुजनि। उहो हर कंहिंजो इहो फ़र्ज़ु आहे। छा डॉक्टर जेके ॻोठनि में आहिनि उहे पढ़ियल आहिनि, उन्हनि खे इहो ख़्यालु रखणु खपे। बिल्कुलु सही। अच्छा, हिकु आख़िरी ॻाल्हि जेका प्रोग्राम में मां तव्हांजी तरफ़ अचे मां शामिलु करणु चाहियां थी, त अॼु डायरेक्टर दादा भाई हिकु जेको तव्हांखे मिलियलु आहे टैग, वॉट इज़ द बेस्ट पार्ट ऑफ बीइंग अ डायरेक्टर ऑफ सच इंडस्ट्री, सच कंपनी, सच ग्रुप ऑफ कंपनीज़? The best part is that you need to thank Allah for all His mercy and blessings. मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, को बि अचीवमेंट विदाउट सैक्रिफाइस या विदाउट रिस्पॉन्सिबिलिटी या विदाउट शेयर ऑफ सर्विस अचीव न थींदो। इहो हिकिड़ो सफ़र आहे, ऐं those who want to achieve something have to go through the mill. जी इहो जेकॾहिं माण्हू सोचे जो overnight you can achieve anything, but anything worthwhile in life requires sacrifice. That's the long and short of the message. जी बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, कॾहिं कॾहिं देयर इज़ अनदर पार्ट ऑफ द स्टोरी ऑल्सो, कॾहिं कॾहिं तव्हांखे हूअं ई मिली वेंदो आहे, कॾहिं कॾहिं विरसे में तव्हांखे मिली वियो, कुझु थी वियो, बट टू रन दैट सेम थिंग विद द सेम स्पीड तव्हांखे वरी बि सेक्रीफाइस करिणो आहे। सो सेक्रीफाइस इज़ समथिंग जेको हर जॻह ते हुजिणो आहे। इन में मुंहिंजो चवणु एतिरो आहे जो तव्हां बि विटनेस कयो हूंदो, हिकिड़ी जनरेशन ठाहींदी आहे स्ट्रगल करे, वरी हिकिड़ी जनरेशन उन खे मेंटेन कंदी आहे, ऐं पोइ कुदरत जो साइकिल अहिड़ो आहे जो थर्ड जनरेशन में उहो डाउन स्लाइड अची वेंदो आहे। जी पर ठाहिणो हुजे, मेंटेन करिणो हुजे या उन खे ग्रोथ जी तरफ़ माण्हू वठी वञे, ऑल ऑफ इट नीड्स lot of hard work, dedication and sacrifices. बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा जी, अॼोके एपिसोड जो टाइम ख़तमु थी वियो आहे। थैंक यू सो मच तव्हांजो असां सां गॾु हुजण जे लाइ। थैंक यू सो मच डॉक्टर साहिबु, तव्हांजो बि असांजे व्यूअर्स ताईं खोड़ सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं पहुचाइण जे लाइ जेके एक्चुअली उन्हनि जे फ़ाइदे जूं आहिनि। तव्हांजी वरी महिरबानी हीउ सॼो हफ़्तो असां सां गॾु रहण जी। इंशाअल्लाह वरी नए हफ़्ते सां, नई ॻाल्हियुनि सां, नए जोश सां, नयुनि ख़बरुनि सां, नयुनि महिमाननि सां तव्हां सां मुलाक़ात कंदासीं। ऐं आख़िर में हाशिम भाई जो आवाज़ु, हाशिम भाई रोज़ी हलाल कयूं, हाशिम भाई जो आवाज़ु शामिलु कंदासीं। इंशाअल्लाह मुलाक़ात वरी थींदी, तेसिताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी हाशिम भाई। तुझे बिना कुछ बतना है, तुझे गद गद हुजी पोए मां आहे। बतना है, हाँ मत तुझे बिना कुछ बतना है।
तुझे है कर अची तुझे है कर अची तमाजू मान चा हम तुझे बिना कुछ बदनाया हम तुझे बिना थी किला हम तुझे बिना कुछ बदनाया हम तुझे बिना ठाहियो पियो ठाहिया हम तुझे